प्यारा दोस्तों, शिकारपुर दीनी तबलीगी प्रोग्राम में आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो अब्दुल हफ़ीज़ भयो सिकंदरी। ही शाबान जो महीनो आहे, मथां रमज़ान शरीफ़ अचे पियो। असांजा हाफ़िज़ सगोरा महिनत सां सॼो साल क़ुरान मजीद पढ़नि था पिया, उनखे भेरा कढनि था पिया ऐं उनखे सुहिणे मिठे आवाज़ में लहजे में पढ़ण जी कोशिशि कनि था पिया। हाणे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे हाफ़िज़नि खे सुहिणे तरीक़े सां पंहिंजी मस्जिदुनि में वठी अचूं। छाजे करे नबियनि जे सरदार फ़रमायो आहे त ॿिनि माण्हुनि सां रीस करे सघिजे थी। पाण फ़रमायूं त ॿिनि माण्हुनि सां रीस करे सघो था। हिकिड़ो उहो माण्हू जंहिंखे अल्लाह क़ुरान अता फ़रमायो आहे, उहो ॾींहं ऐं राति क़ुरान पढ़ी करे बीह करे अल्लाह जी इबादत करे थो, अल्लाह जो क़ुरान पढ़े थो पियो। ऐं ॿियो उहो माण्हू आमिना जे लाल फ़रमायो त जंहिंखे अल्लाह साईं मिल्कियत अता फ़रमाई आहे, उहा मिल्कियत अल्लाह जी राह में ख़र्च करे थो पियो। क़ुरान वारो तव्हां वटि अचे थो पियो, अव्हां क़ुरान वारे हाफ़िज़ जी इज़त कयो, ख़िदमत कयो, उन जी शानदार क़ुरान वारो सम्झी महिमानी कयो। उहो पहिरीं बरकत हासिलु कंदो, यानी क़ुरान वारो आहे। ॿियो वरी अल्लाह अव्हां खे मिल्कियत ॾिनी आहे, अव्हां उन क़ुरान वारे हाफ़िज़ जी पेशमाम जी ख़िदमत करे बरकत हासिलु करे सघो था। इंशा अल्लाह हिन रमज़ान में हर मस्जिद आबाद कंदासीं, हर मस्जिद सिंगारींदासीं, पंहिंजे हाफ़िज़नि खे ऐं आलिमनि खे पेशमामनि खे बि ख़ुशि रखंदासीं। दोस्तो, ही बहितरीन अमल आहे। थोरा सुठे आवाज़ में क़ुरान पढ़ंदा आहिनि, सुठनि कारियुनि जी क़िरात करण वारनि जी, सुठे लहजे में तिलावत करण वारनि जी तारीफ़ करणु घुरिजे, उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। जेको क़ुरान मजीद खे सुठो पढ़े थो पियो, नबियनि जे सरदार हज़रत अबू मूसा खे फ़रमायो, ऐं अबू मूसा, जंहिं लहजे में जंहिं लहन में तूं तिलावत करे थो पियो, तोखे हज़रत दाऊद वारो लहजो अता फ़रमायो वियो आहे। यानी नबियनि जे सरदार बि क़ुरान सुठे पढ़ण वारे जी तारीफ़ कई आहे। ओ मुंहिंजा भाउ, क़ुरान पढ़ण वारा हाफ़िज़ अव्हां वटि अचनि था पिया, तव्हांजे मथां लाज़िम आहे उन्हनि जी सुठी ख़िदमत कयो। ऐं हाफ़िज़नि खे बि घुरिजे त क़ुरान अहिड़ो सुठो पढ़नि जो अल्लाह साईं उन क़ुरान जी तिलावत सां हाफ़िज़ जी बि ज़िंदगी सुठी करे, ॻोठ में बि बरकत ॾे। उन तिलावत जे सदक़े में ऐं तरावीहनि जे सदक़े में ॻोठ मां बीमारियूं, तकलीफ़ूं, ॾुख, मुसीबतां सभु दर्द ख़तमु थी वञनि। इंशा अल्लाह हिन रमज़ान में क़ुरान वारा ऐं ईमान वारा सभु गॾिजी रमज़ान तो इबादतूं थींदियूं आहिनि। इबादत, नफ़िल, रोज़ो, ख़र्च, ख़ैरात, पर नबियनि जे सरदार फ़रमायो त अफ़ज़लुल इबादत क़िराअतुल क़ुरान, भले में भली इबादत क़ुरान जी तिलावत आहे। अल्लाह जा बानड़ा, अव्हां पाण हिन रमज़ान शरीफ़ में क़ुरान शरीफ़ जो ख़तमु पूरो कयो। घर जे हर भातीअ खे हिन महीने में ई ताक़ीद करे छॾियो त हर माण्हू, हर ॿार, हर धीअ, हर न्याणी, हर पुट क़ुरान जी तिलावत करे। ही हाफ़िज़, ही आलिम, ही कारी, इंशा अल्लाह पूरी दुनिया में क़ुरान जी तिलावत कंदासीं त अल्लाह साईं तव्हां असांजा ॿई जान भला कंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सोशल मीडिया जे पैगाम खे, ही मुंहिंजो यूट्यूब जो वीडियो पाण बि ॿुधो, शेयर बि कयो, दोस्तनि ताईं पहुचायो। इंशा अल्लाह रब करीम तव्हां असांजा ॿई जान भला कंदो।